हिंद असांजे पठान पंजाबी बरोच डारी सभई पाण में पाए रहियूं। अमीरन फकीरन खे चवंदा असांजो हक़ आहे, असां भाड़ा किराया करे हिते अचूं था मेले खड़ो मिस्कीन मेलो संदा सिंधी फिलम पानी में गिरी पई मशहूर दुकानदार मुझे शहपुर शहपुर जा माण्हू अमीर आहिनि, शहपुर जा माण्हू पढ़िया लिखिया आहिनि।
Shah.